या छोकरी कदे भाई मोटदी है रोलो या छोरी मोटंदी कान या छोरी मरंदी या छोरी छा चयो या मरंदी बाबा साईं इहो त वॾा पाप है बाप हुजे या सवाब तू उनखे छॾ तू पंहिंजे कम खे संभाल कम खे सॼो ज़मीन जो कमु रोले छॾियो अथई हाणे जेकॾहिं ज़मीन जो कमु न थियल हूंदो त खल पुठी त लाहे छॾींदो मां बाबा साईं अॼु ॾींहुं कण पिछे ज़मीन को असली में शीशा बना छोड़े था शीशा इहो तो साना ढोलू दा वाइदा है सिर्फ तो सा नाराज न थी वो बस माइक करा यो छाती करे खैरा जसरा दे खैर हो जे बाबला यो दे सा पई त ये दरन जा रंग ये पुराना सी लही त कोन पिया है खैरा दे सुबह अखिन सा है तू तरन सा कन्न लायूं बिठिया बोलियो आ बाबला कन्नो न मां अखिन सा पई है दिसा चिताई मां भुलियो हाओ बाबला हाओ तुझी नजर कमजोर थी वैया हां हाने मुझी नजर भी कमजोर थी वई हाओ बाबला हाने जे वने न शहर त पहरी फुर्सत में वनी नजर जो चश्मो वठण लाज़मी आ करा जे सर देखायर हो जे बाबला मुझे कनन वारे पासे के अखिन वारो पासो तो समझे मुझे अखिन वारे पासे के कनन वारो पासो तो समझे पियो हाने अल्लाह पियो खैर करे इए न थे बाबला जो सकीना के खैरा समझे खैरा के सकीना समझे भाई हाने मुझी नजर एतरी भी कमजोर ना है बाबला तुझे नजर जी त मुखे हिय रही खबर पईजी वई मुखे त खौफ आ त ता करे ने जन्नत के न मुजी धी सोणी समझी भाकुरे पईजी वणो ओ बाबला ई हो कलूर मा पांजे अखन सा किथे थी दिसी सका न भाई मुझी नजर हाने एतरी भी कमजोर ना है तू वाकई तरह के अखिन सा डिठो पे मां त बड़े ये मजाक पे कई खैरा जे सिर दे खैर हो जे हाने पूरी पक थी वई त इन जी नजर भी जवाब देई वईया बहादुर खान रुस्तम खान सा पांजे मुंह ॻाल्हाइण वाहे इने करे साइडारे कमरे में वियूं था न खाना तव्हां हिते ई वेही कचहरी कयो मां वञी आराम थो कयां बहादुर खान बाबा तव्हां हिते ई वेठा रहो तव्हांखे तकलीफ़ कोन थी वेहंदुसि त अञा बि तकलीफ़ ईंदी मां वञी आराम थो कयां तव्हां मज़े सां वेही कचहरी कयो जहिड़े वक़्तु बि दिलि चवेव तव्हां बि वञी आराम कजो हाणे हाल अहवाल ॾियो रुस्तम खान खान पैसा त असां मुकमल खणी आया आहियूं पर यार वरी बि सोच जेकॾहिं तोखे पैसनि जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि पैसनि जे करे तूं ज़मीन विकिणी पियो त असां तुंहिंजी मदद करण लाइ तयारु आहियूं पैसनि जी ज़रूरत त आहे रुस्तम खान पर हाणे हिन ज़मीन ते कॾहिं बि वेही कोन सघंदुसि बाबा साईं असां ज़मीन जी लालच में पैसा खणी न आहियूं आया पर तव्हांजी मदद लाइ आंदा आहिनि इहो रमूं तव्हांजो कुर्ब आहे पर मूंखे ज़मीन हर हाल में विकिणणी आहे खान असां पूरा 13 लख खणी आया आहियूं जेकॾहिं तव्हां चओ त तव्हांजी ज़बान मथां मूंखे एतबार आहे पर मुंहिंजे ज़मीन जा कागज़ मुंहिंजे दोस्त वटि पियल आहिनि जंहिंखे रमूं सुञाणे बाबा साईं मुस्तफ़ा वटि पियल आहिनि न हा मां उन खे फ़ोन करे थो छॾियां हू कागज़ तव्हांजे हवाले करे छॾींदो ऐं हा जॾहिं बि तव्हांखे सही जी ज़रूरत पवे त मूंखे फ़ोन करे ॿुधाए छॾिजो त मां जिते बि हूंदुसि तव्हांखे चई छॾींदुसि त उते हलिया अचिजो एतिरी जल्दी बि असांखे कोन्हे जेकॾहिं सौदो थी वियो आहे त तव्हांजी ज़बान मथां बि असांखे एतबार आहे ज़बान थी वई रुस्तम खान ज़मीन जे 5 एकड़नि जे करे मां फिरंदुसि कोन खान त पोइ इहा ज़मीन अॼु खां पोइ असांजी थी
हाणे असां हुनखे आबाद कयूं या गैर आबाद, असां जॾहिं बि चाहियूं पंहिंजी ज़मीन खे पाण आबाद कंदासीं। मूं सौदो करे छॾियो, हाणे ज़मीन तव्हां आबाद कयो या कंहिं चोर खे ॾेई छॾियो, मूंखे को बि एतिराज़ न रहंदो। ठीकु आहे न, त पोइ असांखे इजाज़त आहे। हिते ई रही पवां? न खाना संगत इंतज़ार में आहे, उते पहुचणो आहे। ठीकु आहे, पोइ सभु सां बाबा साईं, इन डीएसपी खे हाणे ज़रे जी बि डर न ॾियो। चई आयो आहियां निसार ख़ान खे, हू घणो करे मिली बि आयो अथसि। मिली अचण खां पोइ हवाल ॾिनो अथसि त कां अञा न ॻाल्हायो अथसि। तव्हां ई पुछी वठोसि, जेकॾहिं उन बहादुर ख़ान खे पेर ते आंदो आहे त ठीकु, न त उन जो पिलो असांखे ई करणो पवंदो, असांखे ई। जेकॾहिं हिते ई वेठा रहियासीं न त माण्हू असांजे घर में घिरी असांजी इज़त मथां थुक हणंदा। हाँ मूसा खान, छा थियो निसार ख़ान? सिर्फ़ अॼोको ॾींहुं सब्र कयो, सुभाणे छोकिरी मुंहिंजे हवाले कंदा। न निसार ख़ान न, छोकिरी तव्हांजे हवाले न, असांजे हवाले कई वञे, असांजे हवाले। बहादुर ख़ान मूंखां वाइदो वरितो आहे त छोकिरी खे कोर्ट में पेश कयो वेंदो। न निसार ख़ान न, कोर्ट में कॾहिं पेश न कयो हुनखे। मूसा खान, मां मजबूर आहियां। जेकॾहिं तव्हां मजबूर आहियो त पोइ ते हटी वञो, हटी वञो। हाणे असां ॼाणूं त असांजो कमु। कानून जो मुहाफ़िज़ हुअण नाते सां खून ख़राबो नथो चाहियां। जेकॾहिं खून ख़राबो नथो चाहीं निसार ख़ान, त पोइ छोकिरी हर हाल में असांजे हवाले थियणु घुर्जे। कोर्ट ताईं बहादुर ख़ान असां सां गॾु हलंदो। बस निसार ख़ान, बस। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां, मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। बहादुर ख़ान खे केरु रोकींदो? कोर्ट जे ॿाहिरां मां पंहिंजे हमराहनि जी दीवार खड़ी करे छॾींदुसि। भरे पोइ उन्हनि जे लाशनि तां लॻी कोर्ट पहुचजो। कुझु सम्झण जी कोशिश कयो मूसा खान, कुझु सम्झण जी कोशिश कयो। मां सभु कुझु सम्झी वियो आहियां निसार ख़ान, मां सभु कुझु सम्झी वियो आहियां। बसि मूंखे एतिरो ॿुधायो त तव्हां छोरी खे कॾहिं था कोर्ट में पेश कयो? सुभाणे। मूसा खान, मूसा खान, हेलो मूसा खान। और अच्छा सोचो था बाबा साईं। कमाल ख़ान, हाणे कहिड़ो सोचणा बाबा? पाणी सिर खां मथे चढ़ी वियो। हाणे जेतिरा बि हमला थी सघनि, जेतिरा बि हमला थी सघनि, उनखे गॾु करे सॼी संगत को बि हमरा पाण सां साण करे बहादुर ख़ान जे ॻोठ जो घेरो करणो आहे। अहिड़ी दीवार करणी आहे पंहिंजे माण्हुनि जी, जे ख़बर पए बहादुर ख़ान खे बि त हवेली जे लंगनि खे कीअं पनाह ॾिबी आहे, कीअं पनाह ॾिबी आहे, कीअं पनाह। इब्राहिम ऐं नजीब उन तरफ़ आहिनि,
बाक़ी हितां सां कुझु हमरा वठी निकिरूं था। कमाल खान दिलावर खान ऐं हाकिम खान खे बि चई छॾ त उहे पंहिंजे हमराहनि सां पहुची वञनि। हाकिम खान खे चई थो छॾियां त हू पंहिंजे हमराहनि ऐं ॻुठड़नि सां गॾु पहुची वञनि। अरे जनी मार पवई खड़ी खंग धूड़ त बंद कर साह थो मुझे पियो बल्ले बल्ले हां हाने साह थो मुझे आई माई आई तो के को शर्म ही कोने हां बड़ी छा हवेली में रही आई पंहिंजी असलियत विसारे छडी हाने सही धूड़ मिट्टी सफा वणे ही न थियो हां शाबाश करा जसरे दे खैर हो जड़ी जनी मां असली खानदानी है असली हां पहाड़ माई किस्मत है विच ते खणी किस्मत ठोकरूं खारायूं हाणे इहा ॻाल्हि उन सां कर जिखे तुंहिंजी ख़बर न हुजे अरे तुंहिंजी असलियत मूंखे चङी तरह ख़बर ठाहियो हाणे ठाहियो जनी छॾ खणी हिन किसे खे माई हाणे हेॾे अचो मुंहिंजे भर में वेहो त का तोसां ॻाल्हि ॿोल कयां ॻाल्हि कर अड़ी ॾिस जन्नत चरी हाणे पाण में केॾो बि खणी ज़िद हुजे पोइ बि माई थोरो घणो पाण में लिछ में त ॻंढिजऊं थियूं न हा पाण में वरी कहिड़ी रत जी लिछ आहे ऐं तूं अलाए किथे जी भला ही मूंखे कहिड़ी ख़बर अड़ी जन्नत भली खणी लिछ में न हुजऊं पर तूं इहो त सोच न जॾहिं खां मुंहिंजी शादी थी आई त तुंहिंजे ई पाड़े में रहियसि तो साई मुंहिंजी घड़ घुराई अड़ी माई वरी जे ॻोठ छॾियोसीं त बि गॾु लॾ पलाण कईसीं को जुदा थियूंसीं हाणे छॾ गुज़री खे यादि न कर आ तूं इहो ॿुधाए तूं त छो आई अड़ी जन्नत खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां इहे ॻाल्हियूं इन करे थी पई वरजायां माई त इहा ॾाइण जेका सकीन आहे न वरी बि इन खां वधीक मां तोसां थी लॻां पई हल मञम त तूं मुंहिंजी पेट ॼाई आई हाणे मक़सद जी ॻाल्हि कंदी मां तोखे इहो चवण आई आहियां त इन ॾाइण सकीना जे चवण में लॻी कॾहिं बि मुंहिंजे नियाणियुनि खे बदनाम करण जी कोशिश न कजांइ हरी जन्नत केतिरनि ॾींहंनि खां पोइ त ॾिसे थी पई सोणीअ खे वञी के सुख मिलिया आहिनि ईअं न थिए जो तुंहिंजे मुंहिंजे ज़िद ते अचे हुन नियाणीअ खां इहो सभु कुझु खसिजी वञे माई हाणे जे तूं मूंसां ज़िद में आहे न त जेतिरियूं वणनी तेतिरियूं जन्नत मुंहिंजे लाइ खॾां खोट मां तोखे कुझु बि कोन चवंदसि कुझु बि न चवंदीमांइ बाक़ी जे जन्नत तुंहिंजे सिर जे करे जे मुंहिंजे नियाणियुनि जे मथां खां मुसीबत आई न त पोइ यादि रखजांइ घर वेठे अचे पाकीअ सां मथो कूड़े वेंदी सां न त ॿुधाए थी छॾियईं चनी मुंहिंजे नियाणियुनि खां पासो कर हा जे पंहिंजी चङाई सोचे न त मुंहिंजे ॻाल्हि ते गौर कजांइ खुदा खैर करे उन रात जी शरारत में जेकॾहिं माई सकीना कुझु कयो हूंदो न त ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी ऐं जे ॻाल्हि ज़ाहिर थी पई त ही निभागी खैरा मूंखे त ज़हर जो प्यालो प्यारण में देर ई न कंदी हाकिम खान बाबा मूसा खान वारनि अञा को इतला न ॾिनो अदावरा पोइ तव्हां ई फोन करे पुछी वठोसि जे मूसा खान जे दिलि में गैर न हूंदो त फोन करे पाण ई ॿुधाईंदो ऐं जे मदद जे लाइ घुराई त पोइ तव्हां हलिया वञो मां महमूद असद खे साण करे वेंदुसि पर तव्हां वॾा हो तव्हांजो हलणु लाज़मी थींदो कमाल खान हुयो ऐं चए पियो त जेतिरा माण्हू तव्हां खां थी सघनि हींअर जो हींअर तव्हां पहुची वञो हिन वक़्तु महमूद असद मौजूदु आहिनि असां त तव्हांजे लाइ सिर बि हाज़िर कंदासीं पर मूसा खान लाइ महमूद हिन वक़्तु तव्हांखे असांजी सिर्फ़ इज़त खे ई ॾिसणो पवंदो सर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त असां हाज़िर आहियूं बाबा ॿिया माण्हू किथां घुराईंदे रुस्तम खान खे चवां हा पर मूसा खान जे करे उहो विच में न ईंदो अदावरा सिर्फ़ बंदूकनि वारा माण्हू न घुरिजनि जेकॾहिं ॻोठ वारा गॾिजी पिया त बहादुर खान जे मथां असरु वधंदो त पोइ ठीकु आहे ढोलूअ खे चओ त शौकू गुलाम कादिर ऐं ॻोठ जे कोई ॿियो हमराह उते अचनि ठीकु आहे अदावरा तव्हां इहा आराम कयो असां निकिरूं था जेकॾहिं तव्हांजी ज़रूरत पई त
तव्हांखे अचिणो पवंदो। ठीकु आहे